नाज़रीन, बुलेटिन जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सैतारोड वेझो खौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे, जंहिं सबबि हिकु ॼणो थॾे ते फोत थी वियो, जॾहिं त 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। गिर्ड स्टेशन भरिसां तेज़ रफ़्तार कोस्टर ऐं लोडर रिक्शा में टक्कर थी पियो आहे, जंहिं दौरान ड्राइवर सुल्तान मेमन जी भाटिजी फोत थी वियो, जॾहिं त 20 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सैतारोड वेझो खौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे, जंहिं सबबि हिकु ॼणो थॾे ते फोत थी वियो, जॾहिं त 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। गिर्ड स्टेशन भरिसां तेज़ रफ़्तार कोस्टर ऐं लोडर रिक्शा में टक्कर थी पियो आहे, जंहिं दौरान ड्राइवर सुल्तान मेमन जी भाटिजी फोत थी वियो आहे, जॾहिं त 20 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।